नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे क़ाबिल खां ख़बर ॾींदा हलूं त अमरीका ऐं तालिबान विच में अफ़गानिस्तान मां जंग बंदी ऐं इख़लाई जे मुआहदे ते असुलन इत्तफ़ाक़ थी वियो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी सैन खां पोइ इहो मुआहदो बाक़ायदा तय थी वेंदो। अफ़गान तालिबान सां क़तर में अमन ॻाल्हियुनि जी कामयाबी दौरान पोइ अमरीकी नुमाइंदे ज़िल्मी ख़लील ज़ाहिद क़ाबिल पहुतो, जिथे हुन सदर अशरफ गनी सां मुलाक़ात कई। हिन अफ़गान सदर खे ॻाल्हियुनि में अॻुभराई खां आगाही ऐं तालिबान सां थियल मुआहदे जो मसूद ॾेखारियो आहे। ज़िल्मी ख़लील ज़ाहिद अफ़गानी ख़ाबिरू इदारे खे इंटरव्यू ॾींदे चयो आहे त तालिबान सां अमन मुआहदे ते असुली इत्तफ़ाक़ थी वियो आहे, पर अमन मुआहदे ते तॾहिं अमल थींदो जॾहिं सदर ट्रंप इन जी इजाज़त ॾींदो। सयूं थियण खां पोइ अमरीकी पहिरीं 135 ॾींहं में अफ़गानिस्तान जा 5 हवाई अॾा ख़ाली कंदो ऐं 5000 फ़ौजी वापसि घुराईंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।